नौकर सेठ सजणो वेठे वेठे मूंखे के ॻाल्हियूं यादि ईंदियूं आहिनि। हिकिड़ो सेठ पंहिंजे नौकर खे थो चए, अरे छोरा तूं जॾहिं बि बाज़ार मां काई शइ थो वठी खुटी थी पए, अॼु महिमान अचणा आहिनि, ईअं न त शइ खुटी पई, हल त 2 ॼणा था वठी अचूं, भाॼियूं पुतियूं ही हो। चवां ठीकु आहे, नालो हुजेसि नौकर जो मूलो। हलिया साईं, 2 बाज़ार जॾहिं आया त हुन सेठ हिकिड़ो बोर्ड पढ़ियो, लिखियल हो तीरदास पमनाणी। चई ही त मुंहिंजो नंढपण जो दोस्त आहे, असीं पढ़ंदा हुआसीं। आयसि ऑफिस में, चवां साईं राम राम। चई राम राम, कीअं अचणु थियो आहे तव्हांजो हिते, कंहिंसां मिलण था चाहियो? चई साईं तीरदास पमनाणी तां। चई हा मां आहियां उहो। वियो वियो वियो, तव्हां केरु? चई मां झमट, पढ़ंदा न हुआसीं नंढे हूंदे। चई हा 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 झमट झमट। वियो वियो, हाल चाल साईं वतऊं। चई साईं तव्हां ॾाढा शाहूकार थी विया, करोड़पति। चई हा साईं, साईं झूलेलाल जी महिर आहे। तव्हां ॿुधायो? चई मूंखे बि कारखाना आहिनि 2-3। चई वाह वाह, घर जो हाल चाल वतऊं, ॿार घणा थी, हुन बि वरितो हुन बि वरितो। चई यार ॿियो सभु कुझु ठीकु आहे, पर नौकरनि जो ॾाढो आज़ार आहे। हिते बि आयो त इहो त हिते बि आहे। नौकरनि जो ॾाढो आज़ार आहे। चई उहो कीअं? चई मां पाण सां वठी आयो अॼु, मिड़ई बाज़ार में ख़रीदारी करणी आहे त तुंहिंजो बोर्ड पढ़ियुमि, ख़रीदारी पोइ था कयूं। चई ठीकु आहे। चई मां पाण सां साण वठी आयो आहियां नौकर खे। सॾु कई नौकर खे साईं, अड़े ओ मूला, ओ मूला, डुका पाईंदो आयो। चई आयो साईं आयो, चओ हुकुम कयो। चई ॿुध, झमटमल साईं उनखे चए थो, हे ॿुध 10 रुपया वठ, वञी बाज़ार मां हिकिड़ी फियाट कार वठी आ। बीबी। चई साईं छा ॿेर चओ? अड़े चई हे 10 रुपया वठ, बाज़ार मां वञी हिकिड़ी फियाट कार वठी आ। चई हा साईं हाणे तो वठी अचां। चई ॾिस आहे न बेवकूफ़, पंहिंजे दोस्त तीरदास खे चई सफ़ा बेवकूफ़ आहे। चई तुंहिंजो न कर ईअं, मुंहिंजो न कर त बेवकूफ़ पंहिंजो बापू आहे। सॾु कई साईं, उन नालो जे डूलो, नाला ॿुधंदा वञो लिखंदा वञो, हो मूलो हो डूलो। सॾु थो करे उहो सेठ जंहिंजी ऑफिस हुई। अड़े हो डूला, उहो थोरो ॿोड़ो हुयो, वरी ॿीहर सॾु कयांसि, अड़े हो डूला। आयो साईं आयो आयो, हुकुम कहिड़ो कमु आहे? चएसि तो कमु ई थी, ज़ोर सां चवां ॿोड़ा? चई हा। चई वञ मुंहिंजे घर में वञ, उते वञी ॾिसी आ त मां उते वेठो आहियां की न। चई साईं ॿीहर चयो, सम्झण में न आई ॻाल्हि, गड़बड़ा कई। अड़े चई चरिया वञ मुंहिंजे घर में ॾिसी अच त मां उते वेठो आहियां की न। चई हा साईं हाणे थो वञा। चई ॾिस आहे न महा बेवकूफ़। साईं मूलो बि हेठि, डूलो बि हेठि, सेठ पिया नौकरनि ते खिलनि। हेठि नौकर सेठनि ते पिया खिलनि। डूलो पुछे थो मूले खां, भाई केॾां थो वञी तूं? चई यार मुंहिंजे सेठ मूंखे 10 रुपया ॾिना आहिनि त वञी बाज़ार मां हिकिड़ी फियाट कार वठी आ। बीबी। चई पोइ पीपी ईअं ई हूंदी छा? चई मां कार न त का टैक्सी वठी छा मतिलबु? अॼु सेठ खे ख़बर न आहे त कारुनि जा दुकान बंदि आहिनि, आर्तवार आहे। चई हा। भाई तूं केॾां थो वञे? चई मुंहिंजे सेठ मूंखे चयो त वञी मुंहिंजे घर में ॾिसी अच त मां हुते वेठो आहियां की न। चई वाड़ो थियो जी। चई छा ॿीहर चओ? चई मुंहिंजे सेठ मूंखे चयो त वञी मुंहिंजे घर में ॾिसी आ त मां वेठो आहियां की न। अरे 3 4 टेलीफोन अथसि, घर में खणी सेठाणी खां पुछी हलो मां हिते वेठो आहियां की न।